अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त दहशतगर्दी जो नओं ख़तरो अफ़गानिस्तान मां उभरी रहियो आहे। आलमी बिरादरी अफ़गान हुकूमत मथां दबाव विझे पाकिस्तान तकरारनि जो ॻाल्हियुनि ज़रिए पुरअमन हल चाहे थो। तुर्कमानिस्तान जे शहर अशरकाबाद में आलमी फोरम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ वधीक चयो आहे त पाकिस्तान आलमी अमन लाइ किरदार अदा कंदो रहंदो। पाकिस्तान जी हिमायत सां ग़ज़ा में अमन मुआहिदो थियो। जंग बंदी जे नतीजे में लखें फ़लस्तीनियुनि सुख जो साह खंयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्की सालमियत ख़िलाफ़ कम कंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। पीपी जमहूरी पार्टी आहे जंहिं अवामी ख़िदमत जो बार खंयो आहे। समूरनि सियासी पार्टियुनि खे पंहिंजे दायरे में रही सियासत करणु घुर्जे। गवर्नर पंजाब सां मुलाक़ात बैदि ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त आऊं पाण पंजाब जी घिटी घिटीअ में वेंदुसि, माण्हुनि जा मसइला हल करण जी कोशिश कंदासीं। पार्टी अॻवान ऐं कारकुन बल्दियाती इलेक्शन में मुखालिफ़नि खे टफ टाइम ॾियण लाइ तयारी कनि। जल्द ॿीहर लाहौर जो दौरो कंदुसि। तरक़ियाती स्कीमूं घटायूं वेंदियूं। ग्रेड 17 खां 22 जे ऑफिसरनि जा असासा पब्लिक कया वेंदा। सूबाई या वफ़ाक़ी हुकूमत कणक जी ख़रीदारी लाइ इमदादी क़ीमत मुक़ररु न कंदी। पाकिस्तान कर्ज़ प्रोग्राम लाइ IMF जूं 23 शर्तूं मञी वरितियूं। IMF जो चवणु आहे त हुकूमत यकीन ॾियारियो आहे त शुगर सेक्टर मुकमल तौर रेगुलेशन खां आज़ादु हूंदो। भाण ऐं कीड़ा मारींदड़ दवाउनि मथां एक्साइज़ ड्यूटी में 5% इज़ाफ़ो कयो वेंदो। बिजली सिस्टम में नुक़सान खे घटायो वेंदो। करंसीअ खे लचकदार रखियो वेंदो। कराची में ॿ धारदार रोड हादसा, नींगर ऐं औरत समेत 4 ॼणा फौत। सुपर हाईवे ते बहरिया टाउन भरिसां तेज़ रफ़्तार ट्रक ऐं कार में टक्कर। हादसे में औरत समेत 3 ॼणा मौके ते फौत। कोरंगी वारे इलाइक़े में टैंकर जे टक्कर में 12 वरनि जो ॿारड़ो हयाती विञाए वेठो। ठट्टो वेझो जवाबदार भाउ खे क़त्ल करण बैदि पाण बि आपघात करे छॾियो। KGA मोरी भरिसां भाइरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। फायरिंग में नसीर पलीजू मारिजी वियो। ॿियो भाउ लधो पलीजो अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत। वारसनि जो चवणु आहे त लधो पलीजो भाउ खे क़त्ल करण बैदि पाण खे गोली हणी आपघात कयो आहे।